अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम से गॾु हाज़िर आहियां आता राजड़ ऐं मूंसां गॾु आहिनि जनाब सिकंदर हुलियो साहब। सिकंदर वेलकम। नाज़रीन, अॼु जी जेका ताज़ी सूरत हाल आहे, अवामी तहरीक ऐं मिनाजुल क़ुरान जे सरबराह अल्लामा ताहिरुल क़ादरी जो जेको लॉन्ग मार्च आहे उनखे 3 ॾींहं थी चुका आहिनि ऐं अल्लामा ताहिरुल क़ादरी पंहिंजो जेको चार्टर ऑफ डिमांड आहे, जंहिंखे उहो इस्लामाबाद पदरनामो बि चवे थो, उहो हुन आवाम जे अॻियां ऐं जेके मार्च जा ऐं धरणे जा में शरीक माण्हू आहिनि उनजे अॻियां उन पधिरो कयो आहे। जेतोणीकि कल्ह ताईं हुनजो इहो चवणु हो त मुंहिंजो इहो जेको चार्टर ऑफ डिमांड आहे, इस्लामाबाद पदरनामो आहे, उन में 7 मुतालबा आहिनि, पर अॼु उहे मुतालबा गॾिजी 4 थी विया आहिनि ऐं उन में सभिनी खां अहम ॻाल्हि इहा आहे त जेको पहिरीं हू मुतालबो करे रहियो चूंडुनि खां अॻु में सदर ज़रदारी इस्तीफ़ा ॾिए त अॼोको जेको हुनजो इहो चार्टर ऑफ डिमांड आहे उन में सदर ज़रदारी जी इस्तीफ़ा जो को बि ज़िक्र कोन हो। जेके 4 हुन मुतालबा कया उन में हुनजो हिकिड़ो त इहो चवणो हो चूंडुनि खां अॻु आइन त चूंड सुधारा कया वञनि ऐं उन लाइ आइन जो आर्टिकल 62, 218 ऐं सुप्रीम कोर्ट जी 8 जून 2012 वारी जेका जजमेंट आहे उन ते अमल कयो वञे। ॿियो हुनजो जेको चवणो हो उहो इहो हो त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे फौरी तौर ते बरतरफ़ करे गैर सियासी बुनियादनि ते नवां मेंबर मुक़ररु कया वञनि ऐं अॼु हुन नओं मुतालबो इहो बि कयो त चीफ इलेक्शन कमिश्नर ऑफ पाकिस्तान जस्टिस फ़खरुद्दीन जी इब्राहिम फौरी तौर ते पंहिंजी इस्तीफ़ा पेश करे छॾे। उन खां पोइ हुनजो इहो चवणो त निगरान हुकूमत ॿिनि पार्टियुनि जे मुका सां न थियणु खपे, पर उन लाइ 18 करोड़ आवाम सां मुशावरत कई वञे। चोथों ऐं अहम मुतालबो जेके हू मैकेनिज़म करार थो ॾिए ऐं जेको हू चवे थो त बुनियादी मुतालबो आहे उहो इहो आहे त इन्हनि 3 मुतालबनि ते अमल तॾहिं ई मुमकिन थींदो जॾहिं ही असेंबलियूं बरतरफ़ थींदियूं ऐं 90 ॾींहं मिलंदा आम चूंडुनि लाइ। जेके आइनी तौर ते असेंबली जो मुद्दो ख़तमु थिए थो त उन सूरत में उहो मुद्दो 60 ॾींहं हूंदो। उन सां गॾोगॾु अपोज़िशन जूं जेके मुख्य जमातूं आहिनि उनजो लाहौर में मियां नवाज़ शरीफ़ जी सदारत हेठि हिकिड़ो अहम इजलास थियो। उन इजलास में महमूद ख़ान अचकज़ई, मौलाना फजलुर रहमान, सैयद मुनव्वर हसन, ग़ुलाम मुस्तफ़ा खर, हासिल बिज़नजो, हामिद नासिर चट्ठा, सलीम सैफुल्ला ऐं ॿिया केतिरा ई अॻवान शरीक थिया आहिनि। इन में जेको अहम मुतालबो आहे उहो इहो आहे त सियासी क़यादत गैर आइनी ऐं गैर जमहूरी क़दमनि जो गॾिजी मुक़ाबिलो कंदी। उन सां गॾोगॾु उन्हनि मुतालबा 2 रखिया आहिनि। हिकिड़ो इहो आहे त फौरी तौर ते निगरान हुकूमत लाइ सियासी मुशावरत शुरू कई वञे ऐं चूंडुनि जो फ़ौरन ऐलान कयो वञे। सुप्रीम कोर्ट के हवाले से हिकिड़ी अहम शइ थी आहे। अॼु चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस इफ्तिखार मोहम्मद चौधरी जा तमामु अहम रिमार्क्स आया ऐं हुनजो इहो चवणु हो त असां भले आसमान छो न किरी पए पर असां इंसाफ़ ऐं कानून मूजिबि पंहिंजा फ़ैसिला ॾींदा रहंदासीं। हुनजो इहो बि चवणु हो त असांखे इन सां को मतिलबु न आहे त ॿाहिरि छा पियो थिए ऐं उन खां सवाइ हुन इहो बि चयो त शहर में इहो दौल पियो हुजे सुप्रीम कोर्ट केस न ॿुधे, असांखे कंहिंजी तस्दीक जी न पर ख़ुदा जे फज़ल जी ज़रूरत आहे। उन खां सवाइ सदर आसिफ अली ज़रदारी जेको बदस्तूर कराची में मौजूदु आहे हुनजो टेलीफोन ते राब्तो थियो आहे असफंजार वली सां, चौधरी शुजात सां ऐं इहे इतला आहिनि त चौधरी शुजात खे सदर पारां इहा हिदायत कई वई आहे त उहो अल्लामा ताहिरुल क़ादरी सां उन मुतालबनि जे हवाले सां फ़ौरन ॻाल्हियुनि जो सिलसिलो जेको लाहौर मां टुटो हो उहो शुरू करे। हाणे इम्कान इहो ॾेखारे पवंदो त अॼु राति कंहिं बि वक़्तु चौधरी शुजात ऐं अल्लामा ताहिरुल क़ादरी जे विच में इन्हनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल थींदी। उन खां सवाइ वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ खे बि सदर पारां इहा हिदायत कई वई आहे त हू मियां नवाज़ शरीफ़ सूदो अपोज़िशन जूं जेके पार्टियूं आहिनि उन सां मुलाक़ातूं करे ऐं जेका मौजूदा सूरत हाल आहे उन ते ॻाल्हि ॿोल थिए। असां कल्ह बि पंहिंजे प्रोग्राम में सुप्रीम कोर्ट जे उन डिसीजन जो ज़िक्र कयो जंहिं ज़िक्र में जंहिं फ़ैसिले में वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ जी गिरफ़्तारी जो हुकुम ॾिनो वियो हो। इन हवाले सां नेब जे चेयरमैन जस्टिस फसी बुखारी जी सदारत हेठि इजलास बि इस्लामाबाद में जारी आहे। उन में इहो फ़ैसिलो कयो वेंदो त सुप्रीम कोर्ट जो जेको इहो हुकुम आहे उनखे साम्हूं रखंदे कहिड़े क़िस्म जो चालान रेफरेंस पेश कयो वञे ऐं कहिड़ा जवाबदार थी सघनि था ऐं जिन जी गिरफ़्तारी हिन रेफरेंस या चालान तहत थी सघे थी। इहे सभु मामला आहिनि जिते असां डिस्कस कंदासीं। सभिनी खां पहिरीं सिकंदर जेको अल्लामा ताहिरुल क़ादरी जो लॉन्ग मार्च आहे 3 ॾींहं आहे पार्टिसिपेशन लॉन्ग मार्च में जेका अवाम आयो पहिरीं ॾींहं खां वठी ऐं उन खां पोइ उन्हनि जो जोश ऐं जज़्बो ऐं उन खां पोइ अल्लामा ताहिरुल क़ादरी जी टोन मुतालबा हुनजा मजमूई तौर ते पहिरें ॾींहं खां असां अॼु 3 ॾींहं में दाख़िल थिया आहियूं। जेकॾहिं भेट कजे त छा थो नज़र अचे तव्हांखे? त काफ़ी तब्दीली आहे। 3 ॾींहं त इस्लामाबाद में थिया, 1 ॾींहुं हुते ट्रैवल में हा, मिलाए त 4 ॾींहंनि खां माण्हू हलियल आहिनि ऐं हिते आया आहिनि त ज़ाहिर आहे हिकिड़ो त हुन में हिकिड़ो फितरती रीज़न थिए थो
मौसम सभ खां वॾे वॾो रीज़न आहे, तमामु वॾी थधि आहे। ऐं नंबर ॿियो सबबु आहे उहो ज़ाहिर आहे माण्हुनि खे आम खाधे पीते ऐं आम वापे जी शयूं घुरिजनि, त ज़ाहिर आहे उहो बि हिकिड़ो प्रॉब्लम हुजे थो। ऐं टियूं जेके नंढा ॿारनि सां गॾु ऐं जेका माण्हुनि जी पार्टिसिपेशन ई जेका हुननि जी एक्सपेक्टेशन ऐं उमेद हुई त विदिन 24 आवर्स 24 कलाकनि में या 2 ॾींहंनि जे अंदरि मामिलो हल थींदो, त उहो त थियो कोन। त ज़ाहिर आहे उन सां फ़र्क़ु पए थो। हाणे तव्हां ॾिठो जेको अघु जेको डिफरेंट फिगर्स हुयूं, के माण्हू चवनि पिया 50,000 आहे 60,000 आहे, उहो हुनजे भेट में घटिजी अधु जे बराबरि हाणे थी वियो आहे। त काफ़ी माण्हू अॻिते पहुते आहिनि। ज़ाहिर आहे उनजा 2-3 शयूं आहिनि। हिकिड़ो त उहो वरी मजमूओ कंहिं महिल चार्ज थी थो वञे, इकठो थो थी वञे, जंहिं महिल हुनजो ख़िताब थो थिए ॾींहं जो, जीअं अॼु हो जीअं कल्ह हो। ऐं ॿियो वरी शाम जो बि शायदि मग़रिब नमाज़ खां पोइ, त मतिलबु उनजे अंदरि काफ़ी आहे परेशानी आहे हिन वक़्तु। उहो फ्लो ऐं उहो टेम्पो न आहे। छो जो कल्ह जेका तायल कादरी साहिबु चयो त अधु कमु थी वियो, सुप्रीम कोर्ट वारो जेको इहो आयो हुकुमनामो वज़ीर आज़म रेंटल पावर प्रोजेक्ट केस में, अधु कमु सुभाणे थींदो। अॼु जेको सॼो ॾींहुं गुज़री वियो, त अधु उहो कमु त कोन्ह थियो सॉरी। त इन जो मतिलबु इहो आहे त हाणे काफ़ी हुनजे लाइ परेशानी शुरू आहे। ऐं उहो न आहे मामिलो जीअं हुनजो ख़्यालु हो, जीअं पहिरीं राति उहो आया हुननि चयो त अॼु खां साबिक़ु वज़ीर आज़म, साबिक़ु सदर, साबिक़ु काबीना हुक्मरान हलिया विया ऐं डी चौक ते वेंदासीं। हिननि जी पहिरीं राति खां कोशिशि हुई त डी चौक ते वेंदासीं त गवर्नमेंट फॾो फसाद कंदी, फॾो फसाद बि कोन्ह थियो। उते अचे हू कयूं, पुरमन रहियो। इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त हिन महिल ताईं पुरमन रहियो आहे, पर ज़ाहिर इस्लाम जी लाइफ सॼी पैरालाइज़ आहे सॼी। जेको हिननि जो त ज़ाहिर आहे हुकूमत को न को अहिड़ो साइकोलॉजिकल ट्रैप में अची को न को अहिड़ो अमल कंदी जंहिंसां मतिलबु हिकिड़ो ब्रेकडाउन थी वेंदो, उहो बि कोन्ह थियो। टी जेका हुननि खे हिन महिल ते एक्सपेक्टेशन त शायदि ॻाल्हि ॿोल जो ज़रियो थींदो, पर ॻाल्हि ॿोल बि कंहिंसां कंदा। हिकिड़े तरफ़ हुनखे यज़ीदी टोलो पिया करार ॾियनि ऐं पाण खे हुसैनी काफ़िले जो ऐं हुसैनी कारवान सां तशबीह पिया ॾियनि, त काफ़र इहो हाणे यज़ीद ऐं हुसैनियत जे काफ़िले में ॻाल्हि ॿोल कीअं थी थी सघे। ख़ैर, पर चौधरी शुजात अचे पियो जेके तव्हां बि पंहिंजे चयो नोट में। गवर्नमेंट जी स्ट्रेटजी इहा आहे त कंहिं बि तरह सां हिन खे ड्रिगो कजे, थकाइजे, ईंघाइजे, थकाइजे। कुझु सीउ थकाईंदो, कुझु बुख थकाईंदी, कुझु अहिड़ा डिसीशन्स जेके पॉलिटिकल लैंडस्केप ते थियणा उहे थकाईंदा। ऐं सभ खां वॾे वॾो डिसीशन जेको पॉलिटिकल जेका अपोज़िशन पार्टियूं लाहौर में तव्हां ॾिठो रायगढ़ में मिलिया, उन्हनि उते हिकिड़ो डिसीशन कयो। उन में हिकिड़ी पार्टी अञा ताईं सिल्प आहे, उहा इमरान ख़ान जी। ज़ाहिर पार्लियामेंट में कोन आहे, त पर पार्लियामेंट में अचकज़ई बि कोन हो। हिननि खे इहा वठणु घुरिजे एफर्ट त इमरान ख़ान खे बि शामिलु कंदा। पर इमरान ख़ान कल्ह जेको स्वीपिंग कमु कयो, इमरान ख़ान तव्हां यादि आहे त कल्ह शाम जो 7 नुकाती एजेंडा ॾिनी। ताहिर कादरी साहिबु सुबुह जो 7 नुकाती एजेंडा ॾिनी। ऐं जनरल मुशरफ जॾहिं 12 अक्टूबर 99 ते टेक ओवर कयो त 7 नुकाती। अॼु शायदि उहो अख़लाक़ी प्रेशर हो जेको त ताहिर कादरी साहिबु हुन 7 नुक़्तनि खे जेको तव्हां चयो 4 नुक़्तनि ते खणी आयो आहे, ऐं 4 नुक़्तनि में का नई शइ कोन्हे का। ऐं थोरो हाणे मुतालबनि जे अंदरि डावाडोला जीअं तहरीक इंसाफ़ इहो तहरीक इंसाफ़ वारनि कल्ह चयो हो। ऐं शाह महमूद कुरैशी शायदि पुराणो स्कोर सेटल पे करणु चाहियो सदर जी ज़ात सां या गवर्नमेंट सां, पर इहो हिननि जो मुतालबो इन तरह सां खुलियो ताहिर कादरी अॻु में न हो, पर हाणे त उहो थोरो मुतालबनि में अॻिते पुधल लचक आहे, जंहिंजो मतिलबु इहो आहे त अॼु राति या सुभाणे अगरि को मामिलो कंहिं ॿिए तरफ़ वियो त शयूं तब्दील थी सघनि थियूं। सही। हाणे ओवरऑल हीअ सभु शयूं आहिनि। बार बार तव्हांखे नज़र अचे पियो पहिरें ॾींहं खां वठी ताहिरुल कादरी क़ुर शरीफ़ ते ख़ुदा खे जेको आहे सो गवाह बणाए ऐं सभु कुझु अवाम खां बार बार वाइदा थो वठे ऐं करबला सां तशबीह थो ॾिए त करबला जे मैदान मां मूंखे छॾे न वेंदो। पोइ मुख़्तलिफ़ शयूं तशबीहूं जेको पाण कल्ह बि ज़िक्र कयो। हाणे इन जे पोयां लॻे थो त माण्हू वञनि पिया, माण्हू दिलि बर्दाश्त थिया आहिनि, मायूस थिया आहिनि, जंहिंजे करे उनखे बार बार इहो चवणो थो पए। ॿियो हू चवे थो त बाबा केॾी महिल बि यदीदी जेका काफ़िला आहिनि, इहे सिक्योरिटी फोर्सिस आहिनि, इंतिज़ामिया आहे, उहा तव्हां ते गोलियूं बि हलाईंदी, तव्हां टीयर गैस बि विझाईंदी, वाटर कैनन बि पहुची विया आहिनि, पर जेकॾहिं गोली हली त पहिरीं मुंहिंजो सीनो हूंदो। हाणे हिकिड़ो बम प्रूफ ऐं बुलेट प्रूफ कैबिन में वेठो आहे ऐं अवाम ॾिसे पियो, अवाम सीअ में आहे, सफ़ा खुलियल आसमान हेठां वेठो आहे, उनखे ख़बर आहे त जेकॾहिं इन क़िस्म जी का कार्रवाई थी त पहिरीं निशानो केरु बणिजंदो। त इहो तज़ाद जेको आहे त अहिड़े बुलेट प्रूफ कैबिन मूं त अॼु ताईं पंहिंजी ज़िंदगी में अहिड़ो कॾहिं बि इन क़िस्म जो सीन न आहे ॾिठो त अहिड़ो को धरणो लॻे, को इन क़िस्म जो जलसो थिए, को सियासी लीडर मुसलसिल ईअं बुलेट प्रूफ ऐं बम प्रूफ कैबिन में रहियो हुजे, जिते हुनजो रिहाइश लाइ बेड बि आहिनि, सभु कुझु आहे, हर सहूलियत हुनखे आहे, सॼी फैमिली हुनजी हुन में आहे, बाक़ी सभु ख़ल्क़ जे ख़ुदा। अच्छा, इहो वाक़ई तव्हां सही था चओ त अहिड़ो तव्हां बि ॾिठो आहे, असां बि ॾिठो आहे, कंहिं बि न ॾिठो हूंदो। इवन जेको तहरीर स्क्वायर सां तशबीह पिया ॾियनि, तहरीर स्क्वायर जे अंदरि बि इजिप्ट जे अंदरि बि क़यादत ईअं कैबिन्स जे अंदरि बॉम्ब प्रूफ ऐं बुलेट प्रूफ कैबिन्स जे अंदरि न। अच्छा, हिते लीडर जो मतिलबु आहे त मतिलबु मरण जीअण कठो, इन जो मतिलबु त हाणे मरण जीअण त कठो कोन्ह थियो।
अगरि को ख़ुदा न ख़ास्ता प्रॉब्लम थिए त जेके माण्हू ॿाहिरि मरंदा ही त बची वेंदा। इहो हिकिड़ो जेको हूंदो आहे बुलेट प्रूफ स्टेजिस या बुलेट प्रूफ गाॾियूं, इहो को टेम्पररी रिलीफ त हूंदो आहे, फ़ाइदो हूंदो आहे, पर तव्हां मुसलसल ईअं लाइफ स्टाइल ठाहियो, 4 ॾींहंनि खां तव्हां बुलेट प्रूफ लाइफ जे अंदरि आहियो, बॉम्ब प्रूफ लाइफ जे अंदरि आहियो। माण्हू त वीचारा आहिनि, उहो ॾुख में परेशानीअ में आया, माण्हू तंग पिया आहिनि, गैस कोन्हे, बिजली कोन्हे, ॿिया मसइला आहिनि, पर उहे हाणे आया हिते, पर हिते त को उन्हनि खे न मिलियो अहिड़ो सहारो ऐं आसरो, त ज़ाहिर आहे माण्हू वापसि पिया वञनि। न पर इहो ई सिक्योरिटी वारे हिसाब सां पाण ॾिसंदा तूं मोहतरम बेनज़ीर भुट्टो शहीद, मियां नवाज़ शरीफ़ आहे, सदर आसिफ अली ज़रदारी हाणे ताज़ो मोहतरम जी वरसी ते ख़िताब कयो, हुते हुन मेड़ाके में शरीक थियो। सभु पाण ॾिसूं था बुलेट प्रूफ गाॾियुनि में ज़रूरु वञनि था, पर मोहतरमा जो जेको 18 अक्टूबर वारो हो, एयरपोर्ट खां जीअं निकितियूं त ट्रक जी बिल्कुलु फ्रंट जेका हुई उते को बि शीशो लॻल कोन हो बुलेट प्रूफ, उन उते बीठियूं हुयूं, हुन अगरि सॼी पीपल्स पार्टी जी क़यादत हुई। उन खां पोइ 27 डिसंबर लियाकत बाग उते गाॾी मां लही वरी स्टेज ते आयूं, त स्टेज ते को बि बुलेट प्रूफ के केबिन कोन ठहियलु आहे। पोइ उते हुननि ख़िताब कयो आहे, सदर ज़रदारी उते गड़ी ख़ुदा बख़्श में स्टेज ते बिल्कुलु वेठो हुजे, अॻियां को बि बुलेट प्रूफ शीशो न हो सवाइ उनजे जीअं डाइस था उन्हनि ख़िताब कयो। मियां नवाज़ शरीफ़ एतिरा जलसा कया आहिनि हींअर ताज़ो, कंहिं बि जलसे में असांखे सवाइ उन डाइस जे बाक़ी त किथे स्टेज ते सभ खां वॾी इमरान ख़ान हिन महिल ताईं कॾहिं बि अहिड़े थ्रेट बि आहिनि पंहिंजी जाइ ते, पर हाणे हीउ जेको थ्रेट आहे, ऐं मोहतरमा जेका चीफ जस्टिस जी आज़ादी लाइ चीफ जस्टिस जे घर पे हुई, तव्हांखे यादि हो बलूचिस्तान हाउस ऐं ख़ैबर पख्तूनख्वा हाउस जे साम्हूं बि चई त तारूं हटायो ऐं पंहिंजे चीफ जस्टिस जे घर वञण थी चाहियां, उन घर ते असां पाकिस्तान जो झंडो फड़काईंदासीं। उते त उहो बिल्कुलु ओपन हुई, उते बुलेट प्रूफ गाॾी मां उहो ॿाहिरि निकिरी आयूं ऐं उते उन्हनि कयो। त ही पहिरियों मिसाल आहे असां वटि जेको एॾो वॾो इनकलाब, चए दुनिया जो सभिनी खां वॾो इनकलाब आऊं खणी आयो आहियां। हाणे दुनिया जो अगरि वॾे में वॾो इनकलाब आहे त सादिक ऐं अमीन जी क्राइटेरिया फिट आई। नंबर ॿियो, तव्हां चओ था 40 लख माण्हू आहिनि उते 40,000 जेके बि घटिजनि पिया, त छा सादिक अमीन रहिया? तव्हां चओ पिया, तव्हां माण्हुनि खे इहो चयो त हीअ हुकूमत साबित थी वई, साबित त कोन थी, तव्हां सादिक अमीन रहिया। तव्हां चयो त हुकूमत इस्तीफ़ा ॾिए, पर ज़ाहिर हुकूमत वेठी आहे, सादिक अमीन त कोन रहिया। तव्हां चयो टाइम जा ब्रेक ॾियो, हितां ई कंटिन्यू था कयूं। नाज़रीन, असांजी ॻाल्हि ॿोलि जो सिलसिलो जारी आहे, अचो था नंढी साई खां पोइ। नाज़रीन, प्रोग्राम में ॿीहर भलीकार असां ॻाल्हि ॿोल पे कई अलामा ताहिरुल क़ादरी जी मार्च जे हवाले सां। सिकंदर, हाणे अलामा ताहिरुल क़ादरी जेको चवे थो पंहिंजे चइनि मुतालबनि में, मैकेनिज़म मुंहिंजो हीअ आहे ऐं हीअ 3 मुतालबा तॾहिं ई मञी सघिबा जॾहिं इहो जेको बुनियादी मुतालबो आहे पहिरीं इहो तव्हां मञो, यानी कि असेंबलियूं बरतरफ़ करियो। पहिरियों मुतालबो आइन जो आर्टिकल 62, 63, 218 ऐं सुप्रीम कोर्ट जी जजमेंट, उन ते अमल। उहो त हीअ हुकूमत आहे न आहे, जॾहिं इलेक्शन अनाउंस थी त इहो इलेक्शन कमीशन खे करिणो आहे ऐं उनजो को बि तालुक़ु कोन्हे हिन असेंबलियुनि सां। असेंबलियूं जीअं ख़तमु थियूं त पोइ इलेक्शन कमीशन नॉमिनेशन फॉर्म घुराईंदी ऐं उन नॉमिनेशन फॉर्म जे बुनियाद ते पोइ उन्हनि जी जेका स्क्रूटनी थींदी आहे, उन दौरान इहे सभु शयूं ॾिसबियूं। चलो, उन लाइ महीनो वधीक चए थो खपे त असेंबलियूं जेकॾहिं हिकिड़ो ॾींहुं बि पंहिंजे टेन्योर खां अॻु में जेकॾहिं बरतरफ़ थियूं 16 मार्च जे बदिरां 15 मार्च ते थियूं, तॾहिं 90 ॾींहं मिली वेंदा। ॿियो मुतालबो थो करे त इलेक्शन कमीशन बरतरफ़ करियो ऐं गैर सियासी माण्हू चूंडियो। आइन पाकिस्तान जो, आइन खां सवाइ असां वटि ॿियो को रस्तो आहे ई कोन। आइन असांजो चए थो त इहो कीअं इलेक्शन कमीशन जी चूंड थींदी, उन लाइ ज़ाहिर आहे पार्लियामेंट में क़ाइदे ऐवान, क़ाइदे बे इख़्तिलाफ़ पार्लियामेंट जूं कमेटियूं उहे इहो सॼो कमु कंदियूं। हाणे जेकॾहिं इहो ताहिरुल क़ादरी खे क़बूल कोन्हे, आइन में जेको तरीक़ेकार ॾिनल आहे, त पोइ ॿियो तरीक़ो केरु ॾींदो? त पोइ आइन जी पास तारीख़ ॻाल्हि कीअं था कनि? हा, न, पर ॿियो तरीक़ो असेंबलियूं वेंदियूं हलियूं, ज़ाहिर आहे पोइ त आइन खे तव्हां अमेंड कोन था करे सघो। नओं तरीक़ेकार आइन खां मथां ज़ाहिर आहे को ईंदो ऐं उहो मथां तरीक़ो माना को गैर आइनी क़दम थिए, को अची वरी को अची आइन खे सबवर्ट करे, को अची आइन खे मुअतल करे ऐं को पंहिंजो ॾिए। टियों निगरान सेटअप, उहो बि आइन में ॾिनल जेको तरीक़ेकार आहे उन तरीक़ेकार तहत हिन ई मौजूदा पार्लियामेंट खे करिणो आहे न उनजो फ़ैसिलो, ऐं जेकॾहिं पार्लियामेंट मां नथो थिए त इलेक्शन कमीशन खे करिणो आहे। त हाणे इलेक्शन कमीशन बि तव्हां बरतरफ़ करे छॾींदव, पार्लियामेंट खे बि बरतरफ़ करे छॾियो, त इहे ॿई बुनियादी शयूं इहो केरु कंदो? अता हिन में हाणे जेका पहिरियों मुतालबो आहे हुननि जो त असेंबलियूं तहलील कनि, इन ते त मुल्क में इतफ़ाक़ राया त चलो ठीकु आहे, हाणे थियणु घुरिजनि, 90 ॾींहंनि में चूंडूं थियणु घुरिजनि। जेका ॿी इन जी सरप्राइज़िंग ॻाल्हि आहे, जेकॾहिं इमरान ख़ान बि उल्टी सिधी करे पेश कई
त इलेक्शन कमीशन में इलेक्शन कमिशनर आहिनि जेके तहलील कयो मतिलबु नए सिर तश्कील ॾियो इहो त आईनी तौर ते पॉसिबल कोन्हे ऐं टियों जेको हुननि जो इहा क्राइटेरिया जेका पहिरीं क्राइटेरिया त भई सादिक अमीन हुजनि 2 टे आणियूं उहो बि हाणे फिज़िबल कोन्हे ऐं सभ खां वधे में जेको प्रॉब्लम आहे हिननि जो त हीअ सॼी कहाणी आइन त किताब खणनि था आर्टिकल पढ़नि था अचानक वेठे वेठे आइनी हदुनि मां ॿाहिरि हलिया था वञनि सही ऐं वरी यादि थो अचे नो 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 इहो त पॉसिबल न आहे अटैक थींदो वरी आइनी हदुनि में अचनि था पर हिननि जी पुठियां कहाणी आहे मावरा आइन मावरा आइन जो मतिलबु आहे त सिधो सिधो हीअ गवर्नमेंट वञे सदर साहब बि वञे बिल्कुलु मुल्क जे अंदरि केयरटेकर सेटअप अचे उहो हले उहो स्क्रूटनाइज़ करे उहो एहतसाब करे उन खां पोइ इलेक्शन कयूं भले अचे पर माना वरी आइन खे मुअतल हिन में बुनियादी जेका मुतालबा जेके ॿई आहिनि उन में इहो आहे त आइन खे मुअतल करे या आइन खे फ़िलहाल अबेंस में रखी तव्हांखे गैर आइनी के हुकुम ॾियो पोइ सुप्रीम कोर्ट ॾे या असांजा जेके अस्करी इदारा इहा इन्हनि खे मुंझारो आहे ज़ाहिर हाणे सुप्रीम कोर्ट में ऑर्डर नथी ॾेई सघे सुप्रीम कोर्ट पंहिंजी मॉरल अथॉरिटी एॾी मथे खणी वई आहे आइन ऐं कानून जी पासदारी करण जे हवाले सां जो हुननि जे लाइ पॉसिबल न आहे त अहिड़े कंहिं इलीगल एक्शन खे कनि अच्छा हिननि जे अंदरि आइन में गुंजाइश बि चीफ जस्टिस चयो त बाबा असां वाज़े करे चुका आहियूं बार बार त हाणे हिन मुल्क में कॾहिं बि गैर जमहूरी को बि कमु न थींदो जमहूरी अमल हाणे हिन मुल्क में हलंदो रहंदो हा पर चीफ जस्टिस साहब जो कल्ह जेको ॾिनो पावर केस में पंहिंजो फ़ैसिलो ऐं जेको पहिरियों कापी न पई मिली पोइ बाद में ख़बर पई त अञा हिकिड़ो प्रोसेस आहे जेको अञा नैब चेयरमैन वठंदो पोइ इंक्वायरी थींदी हिन खां पोइ चार्ज फिक्स थींदी पोइ प्राइम मिनिस्टर खे मामिलो कबो त अहिड़े क़िस्म जी शयुनि सां चीफ जस्टिस बि मुल्क में हिकिड़ी अनारकी त ठीकु आहे तव्हां सॼे मुल्क जे अंदरि पइने पियो पर अॼु थोरो हुननि जो मौक़िफ़ चेंज आहे जेको कादरी साहब जो सॼो प्रॉब्लम आहे उहो इहो आहे पहिरियां हिन जो प्लान इहो बि सम्झ में आयो त हिकिड़ो अहिड़ो प्रेशर क्रिएट कजे जो गवर्नमेंट हली वञे पाण ई हली वञे जीअं कोयटा जे अंदरि हिकिड़ो मुतालबो आयो अॼु तव्हां ॾिसो त पेशावर जे अंदरि बि माण्हू जेके बाड़ा शहीद थिया आहिनि उहे लाश खणी अचे पोइ तव्हां गवर्नर हाउस जे अॻियां हिननि जो इहो हाणे उहा ख़लक़त आई कोन 4 मिलियन कोन आया 4 लख बि कोन आया लख बि कोन आयो 40,000 हाणे होॾे वञा माण्हू 15-20,000 पिया थियनि त गवर्नमेंट जी स्ट्रेटजी बि इहा आहे त कंहिं तरीक़े सां मामले खे खणिजे हाणे उहो हुननि जो प्लान त वियो नाकाम थी हाणे हीअ चवंदा त कॉल कंदा अॼु इमरान ख़ान खे वस जो नालो वठी रिक्वेस्ट करे कॉल कई आहे तव्हां अचो बिल्कुलु जे इमरान ख़ान हाणे हिन गेम में अचे थो सोचे पियो हू बि छो जो हुन खां त हीअ गेम खणी वियो तब्दीली जी ॻाल्हि खणी आयो हू मुल्क में माहौल ठाहियो हिन अचे मथां हुनजे मथां वार कयो ज़ाहिर आहे अॼु त ज़ाहिर आहे तब्दीली जो मुहरिक त हीअ थी साम्हूं आयो त इमरान ख़ान बि पंहिंजो दाव वञणु न चाहींदो पर इमरान ख़ान जो थोरो फ़र्क़ु आहे मामिलो इमरान ख़ान हिकिड़े प्रोसेस जो हिसो आहे हुन जे ज़रिए वञणु थो चाहे पर इमरान ख़ान जी बि जेका दूरी आहे नवाज़ लीग सां ऐं PPA सां उहा बि हिकिड़ी माना ख़ेज़ आहे हिन महिल ताईं कंहिं न कंहिं फ्रेम में त हुनखे बचणु घुरिजे हू ख़ुदि हुन फ्रेम मां निकिरण जे चकर मां पहिरियां ॾिसो त इन ई फ़खरुद्दीन जी इब्राहिम ते राज़ी आहे हाणे कल्ह चऊं त हाणे असांखे राज़ पोइ कोन्हे इन जो मतिलबु हाणे हुन फ्रेम मां फ़खरुद्दीन जी इब्राहिम ते राज़ी आहिनि पर इलेक्शन कमीशन मतिलबु ॿियनि लफ़्ज़नि में इहो ई थियो न हिकिड़ी ॻाल्हि वरी हाणे ॾिसो इहो मुतालबो जेकॾहिं ताहिरुल क़ादरी बि करे पियो इमरान ख़ान बि पर इहो मुतालबो जाइज़ लॻे थो इहो मुतालबो त चौधरी बरादरान बि कनि पिया हा न बाई इलेक्शन जे अंदरि तव्हांखे यादि आहे त परवेज़ लाई तमामु वॾी रड़ कई हाणे कोर्ट में केस बि खणी विया आहिनि पिटिशन हुननि चयो त बाबा असां सां इंसाफ़ कोन्ह थियो चलो उहो जाइज़ आहे त उन सां उनजो मतिलबु आहे त पोइ त तव्हां चीफ इलेक्शन कमिशनर जेको टॉप ते माण्हू रखियो सभु एग्री आहिनि हाणे तव्हां उन सां वेही बाक़ी चइनी सूबनि जा जेके नुमाइंदा आहिनि उहो तव्हां तब्दील कराइण जी ॻाल्हि ॿोल उन्हनि सां करे सघो हिकिड़ो फ्रेम आहे ऐं चओ उहो फ्रेम पॉसिबल ई कोन्हे उहो चीफ इलेक्शन कमिशनर जो कमु कोन्हे उहो वरी पार्लियामेंट जो कमु आहे ऐं पार्लियामेंट उनखे तब्दील बि करे सघे थी ऐं जेको ॻाल्हि ऐं अहिड़ी पार्लियामेंट खे त तव्हां कीअं खणी ईंदा जेके तव्हां मञो ई नथा मसइलो तव्हांजे पार्लियामेंट ॻाल्हि इहा आहे त आवाम बि ॾिसे पियो त फ़खरुद्दीन जी इब्राहिम उहो ईमानदार आहे ऐं उनजी शख़्सियत ते कंहिं क़िस्म जो को दाग़ कोन्हे ऐं सॼी क़ौम हुन ते एतमाद करे थी पर इलेक्शन कमीशन में जेके फ़ैसिला थियनि था असां मादी में ॾिठो त इलेक्शन कमीशन में 2 मेंबर हिकिड़े पासे हूंदा हुआ बाक़ी 3 सूबनि जा मेंबर जेको असां अॻु में बि ज़िक्र कंदा रहिया आहियूं न इरसा में जीअं थिए थो इरसा में सिंध ऐं बलोचिस्तान हिकिड़े पासे हूंदा आहिनि बाक़ी 3 सूबा गॾिजी नुमाइंदो ऐं सिंध जो नुमाइंदो हिकिड़े पासे त इलेक्शन कमीशन जी जोड़ जक हाणे उते जेको ताहिरुल क़ादरी चयो त इहे सूबाई हुकूमतूं पंहिंजा माण्हू नॉमिनेट करे मोकिलीनि थियूं त माना पंजाब मां शहबाज़ शरीफ़ नॉमिनेट करे मोकिलियो आहे सिंध मां पीपुल्स पार्टी क़ाइम अली शाह बलूचिस्तान मां रईसानी पाकिस्तान पीपुल्स पार्टी इतादी ऐं KPK मां अवामी नेशनल पार्टी उन्हनि जे मफ़ादनि जा ॾिसो उहो बि आइन जे अंदरि दर्ज आहे त प्रोविंशियल गवर्नमेंट्स जे इनखे चेंज थियणु खपे जीअं फ़खरुद्दीन जी इब्राहिम सभिनि जे मुतफ़िक़ा उहा चेंज जेका तव्हां था चओ न चेंज थियणु घुरिजे त उहा ॻाल्हि त कनि कोन था उहा चेंज करण जे लाइ वरी तव्हां आइनी कानून जे अंदरि तरमीम कयो ओॾे मुंहिंजे उहा तरमीम कंदी आहे पार्लियामेंट ऐं उन पार्लियामेंट ख़तमु करियो तव्हां चओ पिया पार्लियामेंट बोगस आहे ऐं हुनखे फौरी तहलील करे उन खां पोइ इहो मुतालबो पॉसिबल कोन्हे को हिन पार्लियामेंट जे हूंदे जेसिताईं इलेक्शन थिए का नई चूंड जो ऐलान थिए
ही पार्लियामेंट रहणु खपे। हिन पार्लियामेंट जे अंदरां इहे शयूं जेके वाक़ई जिन ते सॼी आवाम मुतफ़िक़ आहे त इहे वाक़ई कमज़ोरियूं आहिनि असांजे इन चूंडुनि वारे निज़ाम जूं, उहा जेसिताईं तव्हां हिकिड़ो पंहिंजो रोड मैप ॾेई छॾियो त इलेक्शन फलाणी तारीख़ ते थींदियूं, फलाणी तारीख़ ते निगरान सेटअप ईंदो, उन लाइ ॻाल्हि ॿोल थियणु खपे सियासी दुनियुनि में, ऐं इन दौरान ही तरमीमूं पार्लियामेंट मां थियणु खपनि। हाँ बिल्कुलु, पर हाणे उहो त चवनि कोन पिया। हिननि जो मतिलबु आहे त एॾो प्रेशर ॾियूं जो असांजे मर्ज़ी सां केयरटेकर सेटअप अनाउंस कनि, असांजे मर्ज़ी सां रिफॉर्म्स थियनि, असांजे मर्ज़ी सां इलेक्शन जो अॻियूं ढांचो तइ थिए। हाणे जेको केयरटेकर सेटअप रिफॉर्म्स जेके अचणा आहिनि हिननि जी मर्ज़ी वारा केरु आणींदो? ज़ाहिर आइन पार्लियामेंट खां सवाइ हिते लाइट टोन में ॻाल्हि थो चवणु चाहियां, हिते त फ्रेश था आणींदा। हिननि खे कान का उमेद आहे, आसरो आहे जंहिंजे बुनियाद ते उतां निकिता आहिनि, आया आहिनि हिते, ऐं हाणे बि हुननि खे आसरो आहे, पर ज़ाहिर आहे उहो फ्रेश था बि कॾहिं कॾहिं तव्हां ॾिसो त थोरो ब्रेक वठंदा आहिनि। माने प्रेशर मुल्क में एॾो वधी वियो आहे चइनी पासनि खां जो मुमकिन न आहे हिननि खे ज्वाइन करण जे लाइ। हाणे माण्हू बि निकिरी विया, हाणे माना वरी ॿी इंजेक्शन अचे माण्हुनि जी, उहा इमरान ख़ान ॾे या को ॿियो माण्हू ॾे, या हिकिड़ो ॿियो थी सघे थो, अलाह न करे इस्लामाबाद में हिते चवनि था पुरमन पर थोरो बि वॾो फसाद थी पियो ऐं वॾो दंगो थियो त ज़ाहिर आहे पोइ इहे माण्हू वरी हिकिड़ो उनखे हिकिड़ी खूनी शिकिल अची सघे थी त मसलन जीअं कॉफिन्स आहिनि लाशा खणी वेही रहनि ऐं मुतालबो कनि। न पर अॼु तव्हां ॾिठो ताहिरुल क़ादरी छा चयो चई, जेकॾहिं हुकुमराननि जूं आवाम खां पुछे जी, जेकॾहिं आउं तव्हांखे चवां त हींअर ई हुकुमराननि खे पकिड़े उन्हनि जूं वर्दियूं पाड़े छॾियो, उन्हनि जा महल पुरे वठो, गोलियूं खाओ, हज़ारे लाश किरायो हिते, त तव्हां तयारु आहियो? उहो त थ्रेट कनि पिया। हिन महिल त जेको पीसफुल ऐं पुरअमन वारी सॼी कहाणी आहे इहा आहे आरज़ी। जेकॾहिं उहो प्लान कामयाबु न थियो त अल्टीमेट थींदो ईअं। हीअ इस्लामाबाद में जेके 20-25 हज़ार माण्हू पोइ बि रहंदा आहिनि वटि, इहे ज़ाहिर आहे ईअं कोन वेंदा। हिते दंगो थींदो, फसाद थींदो, फॾो थींदो, ऐं हुकूमत चाहे बि इहो थी। हुकूमत कोन पई चाहे, पहिरें स्टेज में त पुरअमन थिए, पोइ फॾो थींदो त हुननि जे लाइ एक्शन खणण जो जवाज़ ईंदो, जंहिंजे बुनियाद ते कोर्ट जो रस्तो बि रोकींदा, आइनी कानूनी इदारा सभु ॾिसो हाणे सुता कोन पिया आहिनि, सभु हरकत में आहिनि। राति ॾिसो 3rd लेयर कंटेनर जो हयो आहे डी चौक ते, उन खां पोइ प्रिपरेशन फुल करे छॾी आहे, फुल फोर्स अची वई आहे, सॼी डिप्लॉयमेंट आहे। रुगो हू इन तलाश ऐं ताड़ में हू बि वेठा आहिनि त हीउ कोड़ो मसइलो कनि जंहिंजे बुनियाद ते असांखे स्क्रू टाइट कयूं। हाणे स्क्रू टाइट करण जे लाइ ईअं कंदा त ॾिसो मीडिया वेठी आहे सॼी लाइव, को प्रॉब्लम नथो थी सघे, त उनजे लाइ हर को हाणे ॿई धुरियूं हिक ॿिए सां करे रहियूं कहाणी। पुरअमन वारी जेका कहाणी नज़र आहे मीडिया जी, बिल्कुलु हर को ॿुधाईंदो त केरु थो अॻिराई करे, ऐं गवर्नमेंट ते वधीक इल्ज़ाम ईंदो आहे ऐं गवर्नमेंट जी वधीक ज़िम्मेदारी हूंदी, इन करे हू वधीक केयरफुल आहिनि, छो जो हुकूमत जो प्रॉब्लम त वॾो थी वियो आहे। हिन ते जेका आहे हिन वारी जेका पुरअमन वारी कहाणी आहे, तव्हां ॾिसजो त इहा खुलंदी ज़रूरु, जेकॾहिं मुतालबो। हाणे तव्हां लाल मस्जिद वारे जेको सान्यो थियो हिते तव्हां हुयो अलाए इस्लामाबाद? न हुयासीं बिल्कुलु, असीं त ख़ुदि कर्फ्यू में महसूर हुयासीं। हा, त उन वक़्तु तव्हां जेको ॿोली हुई जेका हुते मौलाना अब्दुल रशीद गाज़ी ॻाल्हाईंदो हो, तालिब ॿिया जेके ॻाल्हाईंदा हुआ, मौलाना अब्दुल अज़ीज़ ॻाल्हाईंदो हो, जीअं छोकिरियूं उन्हनि जूं डंडा खणी सेम ॾिसो न कहाणी आहे, पर जॾहिं पोइ स्टेट परियां उनखे थकायो, अथा यादि तव्हांखे परियां टॉक्स हलिया, इहो चौधरी शुजात थो अॼु अचे पियो हिन सां ॻाल्हाइण, अच्छा इहे टॉक्स हलिया, पोइ मामला, पोइ कई डेडलाइन वर्जा पियो लॻे न। हा, वर्जा ॿोली आहे ऐं पंहिंजी एजेंडा नाफ़िज़ करण आया। उते सिर्फ़ु कोर्ट यार्ड हो लाल मस्जिद जो, हिते पब्लिक ॿाहिरि ओपन आहे, कोर्ट यार्ड कोन्हे, उहो मामिलो बि कोन्हे। स्टेट ही ॾिसो जेकॾहिं हिन चैलेंज कयो ऐं मामिलो वधायूं त पोइ त गवर्नमेंट खणंदी एक्शन, ऐं सिविलियन फोर्स रेंजर्स ऐं FC खे मिलाए, जेकॾहिं मिलिट्री न बि अचे, मिलिट्री आहे डिप्लॉय एम्बेसीज़ वग़ैरह में, त इहे एक्शन खणंदा, पर उनजे लाइ कुझु जवाज़ हुजे, ऐं जवाज़ ॿई धुरियूं हिक ॿिए खे चवनि पिया न अचे, हीअ ॿई पिया कोशिशि कनि त कंहिं तरीक़े सां मामिलो अॻिते पोइ थी वञे। गवर्नमेंट हिकिड़ी कोशिशि कई आहे त मामले खे प्रोलॉन्ग कजे, अपोज़िशन पार्टियुनि खे गॾु खयूं अथऊं, उहो इजलास बि अची वियो, उहो सॼे मुल्क में रायमा बि ठाही अथऊं, ऐं रिएक्शन बि कल्ह अची वियो सॼी सिंध में। तव्हां ॾिठो त ज़ाहिर पीपल्स पार्टी जो माण्हू या PMLN जो माण्हू ई चुप करे कोन वेंदो। ऐं अचकज़ई साहिबु वॾी ॻाल्हि कई आहे त जेकॾहिं हिन क़िस्म जो थ्रेट हूंदो त सभु अपोज़िशन जूं पार्टियूं, जमहूरी पार्टियूं सॼे मुल्क में तहरीर, सॼे मुल्क में त कल्ह मूं बि इहा ॻाल्हि कई त हिननि हीअ त चवनि पिया 20,000, सुभाणे त 20 लख माण्हू आणींदा, कराची 4 सूबा जेम थींदा। टाइम थियो अॻिते ब्रेक जो। नाज़रीन अचूं था नंढड़ी साई खां पोइ, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। हाणे ही ओवरऑल त ताहिरुल क़ादरी साहिबु जेको लॉन्ग मार्च करे पियो, उन ते पाण डिस्कस कयो। अपोज़िशन जूं पार्टियूं
माना हाणे जीअं अॻु में बि ज़िक्र कयो तव्हां त इमरान ख़ान कोन्हे, माइनस इमरान ख़ान सभु पार्टियूं मियां नवाज़ शरीफ़ वटि उन जी मेज़बानी में गॾु थियूं ऐं हिकिड़ो सुठो असां सम्झूं था त जेकॾहिं अञा बाज़ाब्ता पदरनामू अञा उन जा वधीक तफ़सील अचणा आहिनि, पर हिन वक़्त ताईं जेके शयूं आयूं आहिनि त सियासी क़यादत ग़ैर आइनी ऐं ग़ैर जमहूरी जेके बि क़दम आहिनि उनजो गॾिजी मुक़ाबिलो कंदियूं। निगरान सेटअप लाइ सियासी मुशावरत शुरू थियणु खपे, चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान फ़ौरन कयो वञे, त इहे शयूं ऐं सभिनी अपोज़िशन जी पार्टियुनि जो उन में मज़हबी जमातूं बि आहिनि, सियासी जमातूं जेके असांजूं आहिनि जमहूरी उहे बि आहिनि, लिबरल जमातूं आहिनि, सभु गॾिजी इहो हिकिड़ो सुठो सोण आहे। इहो आउं त सम्झां थो त ताहिरुल क़ादरी हिकिड़ो इहो वॾो कमु करे ॾेखारियो आहे त सभु अपोज़िशन ऐं हुकूमत में शामिल हिकिड़े पेज ते अची वियूं आहिनि, गॾु थी वियूं आहिनि। ऐं वॾी ॻाल्हि त मौलाना फज़ल रहमान ऐं मौलाना मुनवर हसन उहे बि हिकिड़े टेबल ते अची विया जेके MMA वारे फॾे फसाद में गुज़िरियल 2-3 सालनि में जहिड़े में आहे, त हिकिड़े मियां साहिब जी तमामु वॾी टाइमली ऐं वॾी हिकिड़ी बहितर मूव आहे, पर ज़ाहिर आहे हाणे सियासी तौर ते पर हाणे इहा मूव अञा वरी इंटीग्रेट थींदी गवर्नमेंट सां। ज़रूरु हाणे प्राइम मिनिस्टर मियां साहिब सां राब्ते में पिया ऐं मे बि ज़रदारी साहिब जो राब्तो बि हुजे ऐं मौलाना फज़ल रहमान बि विच में ट्रैकड़ी करे पियो। ऐं जेकॾहिं हिननि जी का मुलाक़ात थी वई, मसलन पीपल्स पार्टी जो चेयरमैन आहे बिलावल भुट्टो अची वञे रायवंड, या मियां साहिब वटि ज़रदारी साहिब हली अची वञे, अञा फातिहा रहियल आहे, भई मुंहिंजो ख़्याल आहे त विदिन डेज़ इहो थी बि सघे थो मामिलो, त इन सां हिकिड़ी ब्रेक थ्रू हूंदी, घटि में घटि पॉलिटिकली हिकिड़ो मैसेज वेंदो उन्हनि धुरनि खे जेके जिन अहिड़ा माण्हू मौलाना ताहिरुल क़ादरी या ॿिया जेके माण्हू आंदा आहिनि उन्हनि जे लाइ वॾो मैसेज हूंदो। ऐं ॿियो हिननि जे लाइ ख़ुदि मैसेज हूंदो पॉलिटिकल फोर्सिस जे लाइ जेके इकठा नथा थियनि त ज़ाहिर आहे गेम तव्हां निकिरी वेंदी। ऐं पर सियासी धुरनि ते हिकिड़ी ज़िम्मेदारी बची वई आहे। ॾिसो हिन महिल ताईं का बि सियासी धुर अञा फॾो फसाद दंगो करण जे चकर में न आहे, माण्हुनि खे इश्तिहाल नथी करे, हू सभु मैनेज पिया करनि, हिकिड़ो टाइम ईंदो ऐं हुननि जी कोशिशि इहा अथनि की नेचुरली फिज़ल आउट थियनि, जे फिज़ल आउट थियणु लॻियूं आहिनि शयूं, पर हिन जे अंदरि हिकिड़ो जेको टुको अचिणो हो या हिकिड़ो एनर्जीअ जो ॿियो हिकिड़ो चइजे त हिकिड़ो हुनखे डोज़ अचिणो हो उहो अॼु आयो कोन। न पर अॼु ताहिरुल क़ादरी इहो ज़रूरु चयो त बाक़ी 2 ॾींहं आहिनि हुकूमत जा, अॼु ऐं सुभाणे उहो ताहिरुल क़ादरी साहिब तव्हां ॾिसो पहिरीं राति अचे साबित थी विया हुकुमरान, पर ॿिए हुकुमरान हुआ, हाणे उहो यज़ीद टोले सां कोट एंड कोट उन सां ॻाल्हि करण लाइ तयारु आहे। ताहिरुल क़ादरी जी ॻाल्हि जेका आहे न, तव्हां ॾिसो तव्हां कैबिन मां वेही उते तव्हां असां पाण घुमंदा रहियासीं, ॾिसंदा रहियासीं, चए थो ही 4 मिलियन जो इज्तिमा हुआ, किथे जो सादिक अमीन, केॾा आया 4 मिलियन, केॾा आया 40 लख माण्हू, केॾा आया 4 लख, इवन 40,000 माण्हू, मतिलबु अच्छा उन खां पोइ तव्हां रोज़ अहिड़ियूं ॻाल्हियूं कयो। ताहिरुल क़ादरी सुठो ॻाल्हाए सघे थो, पर ॻाल्हाइण हीउ जेको हुन ते लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो बि आयो त ही इज़ नॉट अ साउंड माइंड, हुनजो वॾो प्रॉब्लम आहे इहो, कंहिं महिल कहिड़े धारा में आहे, कंहिं महिल कहिड़े धारे में आहे, कंहिं महिल अंग्रेज़ीअ में ॻाल्हाए थो, थोरो उनखे सम्झ में अचे थी, उहो कंहिं माण्हू ॾाढो सुठो चयो त पंहिंजे स्पॉन्सर्स खे जे मैसेज थो ॾिए त ॾाढो मौज़ब थो थिए, जंहिं महिल हिते जिन सां विढ़े थो उन्हनि खे मैसेज थो ॾिए त उहो तमामु वॾो अटैकिंग आहे। ऐं उनजे अंदरि त हू थो चए त बाबा यज़ीद खां घटि ॻाल्हि ई कोन्हे का, हाणे यज़ीद ताईं मामिलो खणी विया तव्हां, ऐं तव्हां पाण खे हुसैनी काफ़िले जो हिकिड़ो अॼु तव्हां ॾिठो ख़िताब पूरो कई, 4 भेरा हिन वसलाम चयो आवाम खे, ख़िताब पूरो कई, वरी 2 मिंट रखी, वरी शुरू थी वियो, वरी 5 मिंट ॻाल्हाए, वरी माठ करे वियो, वरी 5 मिंटनि खां पोइ वरी शुरू थी वियो, ईअं 4 भेरा उन्हनि। उहो त उहो हुनजो ख़्वाब जो को तसलसल हूंदो, मतिलबु कोई इशारो हुनखे ईंदो हूंदो, रूहानी ख़ैर रूहानी बि हिकिड़ो मामिलो वांदो वेठो आहे वीचारो कैबिन में, हाणे हुनखे ॿियो कुझु तमामु वॾो हिन वक़्तु शदीद आइसोलेशन जो शिकार, तव्हां ॾिसो त हुन सां गॾु मुशरफ जे पार्टी जा माण्हू आहिनि, उहे चंद माण्हू आहिनि। अॼु शेख रशीद आयो, हुनखे को कारकुन रोकियो, नाराज़ थी मोटी वियो। शेख रशीद वटि कहिड़ा माण्हू आहिनि? इमरान ख़ान तव्हांखे यादि आहे, शेख रशीद लाल हवेली ते हर 24 अगस्त जे राति प्रोग्राम कंदो, हिकिड़ो वक़्तु 1000 माण्हू हुनजो ख़िताब ॿुधंदा। पोएं साल इमरान ख़ान एडवेंचर कयो, चई बिल्कुलु गॾिजी था कयूं, लियाकत बाग विया, चंद हज़ार 2-4 हज़ार माण्हू हुआ, तमामु शर्मिंदगी सां मोटी आहे। शेख रशीद वटि सवाइ टेलीविज़न ते सियासतदाननि खे, माण्हुनि खे मतिलबु सिंधीअ में कचियूं ॻाल्हियूं ॾियणु, मतिलबु उहो कोन थो ॾिए, पर इहे ॻाल्हियूं ई आहिनि जेको ॾींदो आहे, ऐं जेको ॻाल्हाइण जेको ते उहो तबरा थो वेही करे, उहो ऐं जनरल इहो कंहिं हुनखे हक़ इख़्तियार ॾिनो आहे। चलो जमहूरियत जहिड़ी बि आहे, गंदी आहे, वटेवर हिकिड़ो प्रोसेस त हुजे थो, तव्हां हुनजे अंदरि अचो। अच्छा, आमिरियत जी पैदावार रहिया आहिनि सॼी उमिरि हिननि खाधो आहे। अता बि वॾी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, जमहूरियत मुल्क में हलणु करे ॾिनी वई आहे। बिल्कुलु, इहे जेके तमामु वॾा इंडिपेंडेंट स्कॉलर आहिनि, एनालिस्ट आहिनि, या जेके तजिया निगार आहिनि, जिन जेके इंटरनेशनल इदारनि लाइ कमु था, उहे चवंदा आहिनि त हिन मुल्क में हिकु न 3 इलेक्शन फ्री फेयर कराए छॾियूं। 3 माना 12 सालनि जो साइकिल तव्हां हलायो, तव्हां ॾिसो त कीअं थी, मतिलबु 15 सालनि जो तव्हां ॾिसो त कीअं थी हुन मां क़यादत ऐं कीअं थी हिकिड़ी हुन मां हिकिड़ी इनफरादियत ऐं कीअं हुनजे अंदरि हिकिड़ी अकाउंटेबिलिटी डेवलप थिए ऐं बहितर माहौल थिए। इलेक्शन ज़ाहिर हिकिड़े दफ़े तव्हां रिग कंदा, मामिलो हूंदो, थोरो सो मामिलो खुलंदो, एम्पावरमेंट वधंदी, रुॻो इलेक्शन सां मुल्क आज़ादु ऐं बहितर कोन थींदो। ॿी इकनॉमिक एम्पावरमेंट आहे, सोशल अपलिफ्टमेंट आहे, ॿियूं शयूं हुन मुल्क जे अंदरि ॿिया जेके मामला आहिनि उहे बि बसि गॾु गॾु बहितर थींदा, त ज़ाहिर इलेक्ट्रोल रिफॉर्म्स सां, इलेक्ट्रोल स्ट्रेंथ सां, हुन प्रोसेस सां उहे सभु शयूं ॻंढियल आहिनि। रुॻो
रुगो इलेक्शन ते ज़ोर हूंदो त इहो त मामिलो हल कोन थींदो। इहो ईअं आहे जे कई माण्हू रुगो कॾहिं कॾहिं मज़हब ते ज़ोर ॾींदा आहिनि त बाक़ी ज़िंदगी रहिजी वेंदी आहे, या जेके बाक़ी ज़िंदगी जे चकर में हूंदा आहिनि मज़हब वारो मामिलो अॻिते पहुतो हूंदो आहे। के माण्हू चवंदा आहिनि बाबा रुगो एजुकेशन ठीकु कयो, के चवंदा हेल्थ ठीकु कयो, के चवंदा मुल्क जे अंदरि ही रिफॉर्म रिफॉर्म हूंदा आहिनि मुश्तरका ऐं कोई मतिलबु सॼा जो सॼा जामिल। सिकंदर ॾिसो सियासी पार्टियुनि जो पंहिंजो किरदारु आहे, अदलिया जो बि हिकिड़ो किरदारु आहे, उनखां इनकार नथो करे सघिजे। जमहूरी हिसाब सां मीडिया जो जेको हिन तारुल क़ादरी जॾहिं खां लॉन्ग मार्च जो ऐलान कयो, सवाइ कुझु माण्हुनि जे जेके आङिरी ते करण जेतिरा माण्हू आहिनि उनखे छॾे करे बाक़ी सॼी मीडिया हिन खे उघाड़ो करे छॾियो आहे। उन सबबु आहे त मीडिया पाकिस्तानी हिकिड़े प्रोसेस मां गुज़री आहे। 10-12 साल जे अंदरि मीडिया में पहिरियां काफ़ी उतार चढ़ाव आया, हाणे डेवलप थी वियो आहे। मीडिया जे अंदरि एॾी रिस्पॉन्सिबिलिटी मीडिया ते काउंटर आयो आहे सोशल मीडिया जो ऐं माण्हुनि जो बि। तव्हां ॾिसो हिकिड़ो वक़्तु हो टीवी सोशल मीडिया त हाणे साल ॾेढ, हाँ, पर उहो बि हिकिड़ो आहे तव्हां मीडिया जे अंदरि तव्हां हिकिड़ी गैर ज़रूरी ॻाल्हि इवन मीडिया जो एंकर को चैनल को माण्हू करे थो त उन जीअं शेख रशीद जो एग्ज़ाम्पल ॾिनोसीं, या इवन कई माण्हुनि जा एग्ज़ाम्पल आहिनि, तव्हां कंदा हिकिड़े लेवल ते माण्हू ॿुधंदा उनखां पोइ छॾे ॾींदा। माण्हू पाण सोचनि था सम्झनि था। डॉक्टर शाहिद मसूद ॾिसो हिकिड़ो वक़्तु शाहिद मसूद जे लाइ पूरे मुल्क जे अंदरि ब्लैक आउट थी वियो हुनखे ॿुधण जे लाइ, ऐं हाणे उहा शाहिद मसूद जी शायदि को माण्हू ॿुधंदो हुजे। उन रीज़न इहो थियो जो हुननि पंहिंजी राय एॾी तब्दील कई ऐं एतिरा भेरा तब्दील कई जो माण्हुनि चयो त हीअ त हू जमहूरियत दुश्मनी ते एतिरो लही आया जो पधरा थी विया सॼी क़ौम ऐं ज़ातियात ते लही आया। मसलन ज़रदारी जी तारीफ़ करणी आहे त बिल्कुलु आसिफ़ ज़रदारी एॾो सुठो माण्हू कोन्हे, ऐं आसिफ़ ज़रदारी खे घटि वधि ॻाल्हाइणो आहे त उन जहिड़ो को बुरो माण्हू कोन्हे। यज़ीद ताईं यज़ीदी टोले सां भेटे छॾियो त पोइ ॿाहिरां माण्हू चवंदा त इहो त मामिलो कोन्हे। जेको आम माण्हू आहे असांजी सोसाइटी जो हिकिड़ो फैब्रिक आहे सोशल, उन जे अंदरि हिकिड़े लेवल ताईं मुखालफ़त ऐं हिमायत थींदी आहे ऐं माण्हू पंहिंजे तरीक़े सां हलंदा आहिनि। ईअं न हूंदो जो तव्हां कंहिं माण्हुनि खे गेले खणी वञो। जे ईअं हुजे तारुल क़ादरी वाक़ई 4 मिलियन 40 लख माण्हू वठी अची विया, 40 लख माण्हू कोन आया त अॼु फ्रस्ट्रेशन में बि आहे। कैबिन जे अंदरि क़ैद आहे, परेशानी आहे, न धमाको थो थिए, न डंडो थो वसे, न गोला था हलनि, न को ॿियो प्रॉब्लम आहे। ऐं कल्ह जेको ड्रामो ठाहियूं त मूंखे अगवा करण जी कोशिशि थी, उहा बि कोन थी। अॼु हुकूमत हिन ते FIR दाख़िल करे छॾी आहे। मतिलबु हाणे हुकूमत थोरी ठक ठक त हलंदी। रहमान मलिक त ईअं त कोन मामिलो। ॿी जेका हिकिड़ी वॾी ख़बर अॼु आई उहा इहा हुई त जेको हिकिड़ो कल्ह खां वठी डिस्कस थियो पिए त वज़ीर आज़म ख़िलाफ़ त सुप्रीम कोर्ट गिरफ़्तारी जा वारंट जारी करे छॾिया आहिनि, पर उनखां पोइ सदर जे ख़िलाफ़ 2 केस हुआ। हिकिड़ो हुयो 2 उहिदनि वारो लाहौर हाई कोर्ट वारो, ऐं ॿियो हो तोइन अदालत जो जेको जजिस जो नोटिफिकेशन। त उहा जो हुकूमत उहो नोटिफिकेशन जारी करे छॾियो त घटि में घटि तमामु भलो ऐं काउंटर मूव कयो आहे। इहो पॉइंट आउट थियो त हिकिड़ो त इहो नोटिफिकेशन जो मसइलो हल कयूं। हाणे जेको 2 उहिदनि वारो केस आहे उहो अञा लाहौर हाई कोर्ट में मुंहिंजे ख़्याल 24-25 जनवरी ते हुनजो बिल्कुलु मामिलो उहो हलंदो। उनजे अंदरि प्रॉब्लम आहे, जेके प्रॉब्लम आयो ज़्यादा त उहो उनखे टैकल कंदा। इहो 2 उहिदनि वारो जेको तकरार आहे क़ाइदे आज़म खां वठी ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खां वठी हिन वक़्त ताईं मामिलो आहे। कंहिं न कंहिं फॉर्म जे अंदरि गवर्नर जनरल हो, भुट्टो साहिबु सदर हो, या हाणे ज़रदारी साहिबु सदर आहे। ख़ैर उहो त अलॻि प्रॉब्लम आहे, उहो हिकिड़ो थ्रेट हिननि ते आहे कंहिं बि वक़्तु। पर हाणे उहो लाहौर हाई कोर्ट जेका आहे फ़ैसिला उन्हनि जा हिकिड़ा मख़सूस पार्टी आहे PMLA आहिनि, हुननि जी पाण में ईअं हिकिड़े पेज ते को चकर हुजे त उहो फ़ैसिलो अचण जो फ़िलहालु इम्कान न आहे। छो जो उहो ईंदो त उन सां गॾु ज़ाहिर आहे PMLA पंहिंजी गेम बि ख़राबु नथी करणु चाहे। हू त PMLA जी वॾे में वॾी कोशिशि हिन वक़्तु इहा आहे ऐं हूंदी रही आहे त कंहिं तरीक़े सां ॾींहं पूरा थियनि, इलेक्शन थिए ऐं प्रोसेस जे अंदरि हू मैनेज कनि। छो जो मामिलो निकितो त वॾे में तमामु घणा प्रोमीद आहिनि। ऐं इहे हालतूं ॾिसो तारुल क़ादरी, ॿिया 3 इमरान ख़ान, इहा अटैक पंजाब जे अंदरि, इवन चौधरीज़, इवन साउथ पंजाब वारो सूबे जो प्रॉब्लम, मुल्क जे अंदरि इशूज़ पाण महदूद थी रहिजी विया आहिनि। KP में कोन था वञनि, सिंध जे अंदरि उहा अक्सीरियत पज़ीराई कोन्हे, कराची जे अंदरि उहा अक्सीरियत पज़ीराई कोन्हे, बलोचिस्तान जे अंदरि थोरी हुननि जी स्ट्रेटेजिक डेफ्थ आहे ऐं नेशनलिस्टनि में हुनजी काफ़ी एतिराम इज़त आहे। पर मियां साहिब लाइ वॾो प्रॉब्लम आहे। हू चाहींदा त कंहिं बि तरह सां इहो मामिलो प्रोसेस हले, पर प्रोसेस तॾहिं हलंदो जॾहिं सॼो निज़ाम हलंदो। चलो प्रोग्राम हाणे टाइम बाक़ी थोरो बचियो आहे। वज़ीर आज़म ॾिसो कल्ह पाण जेको सुप्रीम कोर्ट जो डिसीजन आयो, मीडिया फौरन जेको न्यूज़ ब्रेक कई, उनखां पोइ अलामा तारुल क़ादरी जेको रिएक्ट कयो त उन वक़्तु बिल्कुलु जेसिताईं डिटेल फ़ैसिलो रिटर्न में न आयो तेसिताईं इहो त वज़ीर आज़म जी गिरफ़्तारी जो हुकुम थी वियो। उनखां पोइ फ़ैसिलो आयो। हाणे फ़ैसिले ते 2 राय आहिनि। हिकिड़ो रायो इहो आहे जेको वज़ीर क़ानून एतिज़ाज़ एहसन ऐं ॿियनि जो आहे त उन में डायरेक्ट वज़ीर आज़म जी गिरफ़्तारी जो सुप्रीम कोर्ट हुकुम न आहे ॾिनो। उन में हिकिड़ो सॼो प्रोसीजर आहे जंहिं सभिनी जे लाइ हिकिड़ो सभिनी लाइ, पर उन में प्रोसीजर आहे ऐं उहो इहो आहे त उन केस में नालो ज़रूरु आहे वज़ीर आज़म सूदो सोरन जवाबदार वज़ीर आज़म ऐं 15 ॿिया, पर हाणे जेको रेफरेंस आहे उहो जेके इन्वेस्टिगेशन ऑफिसर आहिनि नेब जा उहे तयारु कंदा चालान, ऐं चालान में उन्हनि 16 माण्हुनि जा नाला था ॾियनि, के 8 माण्हुनि जा नाला था ॾियनि, 5 जा था ॾियनि।
उहो उन्हनि खे फाइनल करिणो आहे, पोइ रेफरेंस अप्रूव कंदो नेब चेयरमैन, पोइ उहो रेफरेंस नेब एहसाब अदालत में वेंदो। त हाणे उन जो फ़ैसिलो थियणो आहे, जंहिं लाइ इजलास त हले पियो। उन लाइ ख़्वाजा आसिफ़ जेको हिन में पिटिशनर हो, ख़्वाजा आसिफ़ जो इहो चवणु आहे त नेब जेको आख़िरी चालान ठाहियो रेफरेंस, उन में 5 माण्हुनि जा नाला हुआ ऐं उन्हनि 5 में वज़ीर अज़म जो नालो कोन हो। तंहिं करे इहो चवणु त बाबा वज़ीर अज़म जी गिरफ़्तारी जो हुकुम ॾेई छॾियो, इहो फ़िलहाल क़बिल वक़्तु आहे। हाणे अॼु छा थी नेब फाइनल कहिड़ो रेफरेंस थी करे, कंहिंजो अप्रूवल थी ॾे, उहो चालान कहिड़ो थो पेश थिए अदालत में, उन में वज़ीर अज़म आहे या कोन्हे, ऐं उहो चालान खां पोइ सुप्रीम कोर्ट सुभाणे उन ते उनजो फ़ैसिलो छा थो अचे, सुभाणे जी आहे वरी ॿुधणी आहे त उहो छा थो अचे, त उहे सभु शयूं त थियणियूं आहिनि। पर ओवरऑल जीअं फसी बुखारी वियो, सदर सां मिलियो, वरी राति कराची में हो, अॼु मोटियो वापसि, हुन इजलास कयो ऐं फसी बुखारी ज़ाहिरा सदर जो नॉमिनेट थियल आहे। त छा फसी बुखारी हिन वक़्तु बहरानी सूरत हाल में इन क़िस्म जी तव्हां सम्झो था को कंदो त वज़ीर अज़म जो नालो बि हुजे, चालान में रेफरेंस में हुजे? त उन में हिकिड़ी जेका अहम ॻाल्हि आहे, हिकु टाइमिंग जो इशू थी वियो कल्ह हेॾां जेको जिते असां जहांगीर सभिनी माण्हुनि जो इतफ़ाक़ पिया, उहो न हुजे त शायदि हिन फ़ैसिले खे ॿिए तनाज़ुर बि ॾिठो वञे हा। जेको तव्हां चयो फसी बुखारी वारी ॻाल्हि, त ज़ाहिर आहे फसी बुखारी ते अॻु में प्रेशर हो कोर्ट जो रिज़ाइन कयो, हुन हिकु दफ़ो अॻु में चयो त मां रिज़ाइन न कंदुसि। उनखां पोइ कल्ह इहे ख़बरूं बि हुयूं, स्पेकुलेशन हुई त शायदि रिज़ाइन कयो अथसि, पोइ हुन तरदीद कई, नेब चेयरमैन जो तर्जुमान बची वियो, जो त ईअं कोन्हे को मामिलो। ज़ाहिर आहे हाणे हू गवर्नमेंट जो नुमाइंदो आहे ऐं मतिलबु हिकिड़े लिहाज़ सां उन्हनि जो उन सां वधीक वेझो आहे, अदालत जे घटि वेझो आहे, त हू कोशिशि ई अहिड़ी की न जो हिन प्रोसेस खे ड्रिग ॾिजे। तव्हां NRO केस तव्हां ॾिसो न, केॾी ड्रिग आई, अॼु पियो वञे, हीउ पियो वञे, सुबुह गया शाम गया, मतिलबु इहा कहाणी। इवन जेको गिलानी साहब वारो केस हो, उन वक़्तु मामिलो इहो हो, हीअ अची वियो परवेज़ अशरफ, हिन जे अंदरि प्रोसेस हलाईंदा। इहा तव्हां ख़्वाजा आसिफ़ ॾाढी बहितर ॻाल्हि कई, पर हिन में ॿियो फैसल साल हयात, उहो पिटिशनर हो, उहो वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ु हमेशह, उहो त ज़ातियात ताईं अची वियो मामिलो। ख़ैर उहो कोशिशि कंदा, पर हाणे इहो हथु वरी बि को बाल अची वियो हाणे कंहिं हद ताईं गवर्नमेंट जे कोर्ट में। अॼु गवर्नमेंट स्ट्रेटजी ॾिसो छा थी अचे मामिलो, सुभाणे कोर्ट में हिकिड़े प्रोसेस ताईं हूंदी, पर जेको चीफ जस्टिस चयो आहे त कुझु बि थी वञे, भले आसमान करे असीं कंदा रहंदासीं, त उन सां छा त CJ पाण ख़ुदि अकेलो बि थी रहियो आहे। जेका लीगल फ्रेटर्निटी आहे उनखां परे थी रही आहे, ऐं हिकिड़ो अहिड़ो सीन पियो ठहे जंहिंजे अंदरि हुन कोर्ट ते प्रेशर रहंदो। बाक़ानी गवर्नमेंट चाहींदी न की ड्रेक ॾिजे ऐं इहो वज़ीर आज़म ते फिलफोर को एक्शन न थिए, रिलीज़ मिले उन्हनि खे। वरी महिरबानी, वरी सूरत हाल त अञा तब्दील थिए पई, लॉन्ग मार्च अञा इस्लामाबाद में ई आहे, त ज़ाहिर आहे कुझु न कुझु पेशरफ़ थींदी। जीअं तव्हां चयो, या ॻाल्हियूं थींदियूं या पोइ ताहिरुल क़ादरी कंहिं आख़िरी पंहिंजे जेको एजेंडा आइटम ॾांहुं वेंदो, पोइ अवाम खे रियासती इदारनि सां विढ़ाइण वारो जेको ऑप्शन आहे उहो करे वापसि मोटी वञे। इहो त ताहिरुल क़ादरी आख़िरी जेको मां चवंदुसि इनकलाब जेको आहे न, इहो लफ़्ज़, इहो जेको ताहिरुल क़ादरी जंहिं तरह सां मॉडिफाए कयो आहे न, इन ते अलॻि हिकिड़ो बहस थींदो ऐं किताब लिखिया वेंदा। चलो, वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां हिन वक़्त ताईं जी जेका सूरत हाल आहे उहा तव्हां ॿुधी ऐं तव्हांजे साम्हूं बि आहे। सभु TV चैनल तव्हांखे हर घड़ी हर एसोसिएशन खां तव्हांखे आगाह रखनि पिया, ऐं असां बि कोशिशि करियूं पिया त उहे जेका सूरत हाल पैदा थिए थी उन ते पंहिंजो तजियो तव्हां ताईं ज़रूरु पहुचायूं। ऐं हिन वक़्तु इस्लामाबाद में जेका सूरत हाल आहे, लॉन्ग मार्च में शरीक जेके माण्हू आहिनि उहे असां सम्झूं पिया त आसे पासे थकनि पिया, वापसि पिया वञनि, ऐं उन्हनि में उहो जोश ख़रोश बि कोन्हे, सवाइ उन्हनि माण्हुनि जे जेके ताहिरुल क़ादरी जा हिकिड़ा कमिटेड वर्कर आहिनि, उनजे मुख़्तलिफ़ इदारनि जा मुलाज़िम आहिनि, उन्हनि जे स्कूलनि कॉलेजनि जा शागिर्द आहिनि, उहे बिल्कुलु वेठा आहिनि ऐं उहे पंहिंजे क़ाइद लाइ विढ़ण लाइ बि तयारु आहिनि, ऐं उहो अंग 15-20 हज़ार थी सघे थो, ऐं ज़ाहिर आहे उहो आख़िर ताईं ताहिरुल क़ादरी जो साथ बि ॾींदा। पर ओवरऑल सॼे पाकिस्तान में, सॼे मुल्क में ताहिरुल क़ादरी असांखे अॼु अकेलो नज़र अची रहियो आहे, ऐं हुकूमत ऐं अपोज़िशन जूं पार्टियूं आहिनि उहे हाणे असांखे हिक ॿिए जे वेझो थींदे नज़र अचनि पियूं। कल्ह बि असां इहा दुआ कई त सुभाणे असां जॾहिं प्रोग्राम करियूं त इहा ई जमहूरियत असांजे मुल्क में हुजे ऐं इहा जमहूरियत हमेशह क़ाइमु रहे। ऐं अॼु वरी इन दुआ सां तव्हां खां मोकिलायूं था त जमहूरियत जो सिज कॾहिं पाकिस्तान में ग़ुरूब न थिए। असांखे ॾींदो इजाज़त। अल्लाह भाई।